न्यूज़ हैदराबाद में शराब की दुकान खुलण मंशा के विक्रे में बदअमनी ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो चौक न्यूज़ हैदराबाद का पुलिस स्टेशन ताईं न्यूज़ हैदराबाद एक्शन कमेटी पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जमीयत उलमा इस्लाम सुन्नी राब्ता काउंसिल सिंध तरक्की पसंद पार्टी साफ़िन सिविल सोसाइटी रिटायर्ड आर्मी पर्सन एसोसिएशन रैली कढी न्यूज़ हैदराबाद में शराब खानो नामंजूर बदअमनी के बुंचो ॾिनो मंशा जो विक्रो कंदड़नि ख़िलाफ़ गिरफ़्तार कयो जा उभॾारींदड़ नारा हणंदा रहिया ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में रैली के मौलाना शिराज मेमण आदिल जमाली कमरुद्दीन बलोच मौलाना नसरुल्लाह अली अहमद गुल गाहोटी ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त न्यूज़ हैदराबाद में जेको शराबखानो खोले नौजवान खे तबाह करण जा मनसूबा जोड़िया विया आहिनि। असांजी तालीम खे तबाह करण ऐं नौजवाननि खे बेराह रवीअ ते मजबूर कयो पियो वञे। न्यूज़ हैदराबाद हमेशह हिकु पुरअमन शहर रहियो आहे। उनजे अमन खे ख़राब थियण न ॾींदासीं ऐं हिन तालुके जी मंशियात खां साफ़ कंदासीं। जेकॾहिं शराब जी दुकान बंदि न कई वई त सुभाणे अॼु जुमे ॾींहं ताईं सिविल जज जी अदालत जे मुख्य दरवाज़े ते धरणो हणंदासीं। उते बि मसइलो हल न थियो त बाईपास ते धरणो हणंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।